वञी चो मिले या त मारे वञे दिल जी तमना हू नियारे वञे। साईं मुंहिंजा हाणे कॾहिं कॾहिं ज़िंदगी में अहिड़ा बि माण्हू मिलंदा आहिनि जो कॾहिं बि विसरी न आहिनि सघंदा। अहिड़ो ई हिकु महबूब दोस्त सहराए थर जे ॻोठ कुकुड़ाओ जी सीमनि मां असांजे प्यारे दोस्त असगर पौड़ पंहिंजे महबूब ते मयारी ख़तो माणियो आहे। लिखे थो त ओ मुंहिंजा महबूब साईं कुझु ॾींहंनि जो प्यार ॾेई ऐं मोहबत जी ॼार में फासाए पोइ धार करे छॾियो तो त एतिरो बि न सोचियो त जेको तोखां सवाइ हिकु सेकंड बि न रही सघंदो हो उहो माण्हू अॼु हिकु साल कीअं गुज़ारी हूंदी। जिन साल में अलाए त केतिरा ख़ुशियुनि जा ॾींहं ऐं मोहबत जा मेला मूं अकेले कटिया आहिनि। तुंहिंजी जुदाई मुंहिंजी जवानी खे जलाए छॾियो आहे। ऐं ज़ाहिर तरह ते ख़ुशि आहियां पर मुंहिंजे अंदरि खोले ॾिसी त अलाए केतिरा ॾुख सूर मुंहिंजो अंदरि उॾोई जियां खाई छॾियो आहे। कॾहिं को वक़्तु हो जो असगर तुंहिंजी दिलि जो बादशाह हो, अॼु उहो दौरु अची वियो आहे जो तुंहिंजी ग़ुलामी करण जो बि हक़ नथो मिले। हा मुंहिंजा महबूब साईं, इहा वक़्त जी ॻाल्हि आहे। को वक़्तु हो जो तूं मूंखां सवाइ रही न सघंदो आहे। जॾहिं मूंखे न ॾिसंदो आहे त मुंहिंजो हर हिक खां पुछंदो आहे किथे को कीअं बरसे थो, किथे को कीअं फतखे थो। तूं आहीं बादशाह माण्हू, तोखे कहिड़ी ख़बर संग दिल। हिते तो लाइ रातिनि जो असकर कीअं रोए थो, किथे को कीअं बरसे थो, किथे को कीअं फतखे थो। भा जावेद, मोहबत अहिड़ी शइ आहे जो माण्हू खे चरियो करे छॾे थी, पर सचनि दोस्तनि जो क़दुरु तमामु हिन दौर में घटि आहे। तो विसारे छॾियो मूंखां विसरी नथो, यादि आई पिरी दिलि मां निकिरी नथो। जॾहिं के दिलि वारा ऐं महबूब माण्हू बेवफ़ाई में शामिलु थियनि त पोइ छा कजे। बसि उन्हनि यारनि लाइ ई मुंहिंजो ख़त काफ़ी आहे। हवाउनि जे हथां फेसबुक जी धूड़ में उन बेवफ़ा जे अङण ते शायदि पइजी पवे त उन बेवफ़ा खे इहा ख़बर पवे त हुन जी बेवफ़ाई खां पोइ अॼु बि असगर पौड़ कुकुड़ा में सिर्फ़ु हुनखे यादि करे सघे थो। सारा समुंड मिलाए हिकिड़ो ॻोड़ो ठाहियो हो, दोज़ख मां वेही कंहिं राति विछोड़ो ठाहियो हो।